अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो हमलानी टीवी यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त सिंधी ड्रामो लॾो पाॾे ते मां अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां 27 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां। दोस्तों अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। अॼु मां हिकिड़ो ॿियो बि वीडियो इन्हनि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त इहे मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिन मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां मां तव्हां सभिनी खे हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त जंहिं बि शख़्स अञा ताईं मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब न कयो, सब्सक्राइब करे छॾे ऐं बेल आइकन खे दॿाए छॾे त जीअं हिन क़िस्म जा वधीक वीडियो बि तव्हां ॾिसी सघो। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो तरफ़। मिस्टेक नंबर 28 ऐं क़िस्त नंबर 46। दोस्तों हीअ मिस्टेक क़िस्त नंबर 46 में निकतल आहे। हिन सीन में गौर सां ॾिसो त हीअ बोतल गुल्लूअ जे पेरनि में पई आहे। दोस्तों गौर सां ॾिसो ऐं दोस्तों कुझु ई सेकंडनि खां पोइ हीअ बोतल एतिरो परे कीअं वई हली। जेका बोतल पहिरियां गुल्लूअ जे पेरनि में पियल हुई ऐं हाणे एतिरो कीअं परे वई। 2 सेकंडनि खां पोइ एतिरो परे कीअं वई। मिस्टेक नंबर 29 ऐं क़िस्त नंबर 46। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसी सघो था त गुल्लू पंहिंजो हिकिड़ो हथु वण जी शाख ते रखियो वेठो आहे। तव्हां गौर सां ॾिसो, गुल्लू पंहिंजो खाॿो हथु हिन वण जी शाख ते रखियो वेठो आहे। ऐं दोस्तों हिकु ई सेकंड खां पोइ जॾहिं कैमरा गुल्लूअ जी तरफ़ ज़ूम थी करे त गुल्लूअ जो उहो हथु शाख खां त परे आहे। तव्हां गौर सां ॾिसी सघो था। मिस्टेक नंबर 30 क़िस्त नंबर 47। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसी सघो था त कंघी गुल्लू हजम जे खाॿे हथ में आहे। हिकु दफ़ो ॿीहर गौर सां ॾिसो। दोस्तों उहा साॻी कंघी कुझु ई सेकंडनि खां पोइ वरी गुल्लूअ जे साॼे हथ में अची वई, जेका पहिरीं खाॿे हथ में हुई। ऐं हिकु दफ़ो ॿीहर कुझु ई सेकंड खां पोइ उहा साॻी साॼे हथ में अची वई। दोस्तों इन खां वधीक ॿी कहिड़ी मिस्टेक थींदी हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 31 क़िस्त नंबर 47। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसंदव त हीअ छोकिरी थांव पट ते पई किराए। हिकु दफ़ो ॿीहर ॾिसो, हीअ छोकिरी थांव पट ते पई किराए। ऐं दोस्तों 2 सेकंडनि खां पोइ जॾहिं ही वापसि था अचनि त उहे थां हितां गुम आहिनि। जेके थां कुझु देरि पहिरियां पट ते किरिया हुआ उहे उन पट तां गुम आहिनि। मिस्टेक नंबर 32 क़िस्त नंबर 47। दोस्तों हिन सीन में हीअ मीरज़ादी बेहोश थी वञे ऐं वरी फ़ौरन उथी थी वञे, जॾहिं त हिन सीन में हिनखे उथणो कोन हुयो। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसो, बेहोश थी वञे वरी हिकु ई सेकंड खां पोइ उथी थी वञे। ऐं दोस्तों जेकॾहिं हिन सीन में गौर सां ॾिसिजे त मीरज़ादी त हाणे पई उथे, जॾहिं त पहिरियां उथी हुई वरी लेटी पई आहे, वरी बि हिन सीन में हाणे पई उथे। त दोस्तों इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे जेका हिन सीन में हिन खां थी वई। मिस्टेक नंबर 33 क़िस्त नंबर 47। दोस्तों हिन सीन में हिन हमरा ते गौर करियो। तव्हां गौर सां ॾिसी सघो था त हिन जे मथे ते टोपी आहे ऐं का बि पगड़ी ॿधल न आहे। दोस्तों हिकु दफ़ो ॿीहर तव्हां गौर से ॾिसो, हिन जे मथे ते टोपी आहे ऐं का बि पगड़ी ॿधल न आहे। दोस्तों हिन सीन में जेको कुझु ई सेकंड खां पोइ थो अचे त हिन शख़्स जे मथे ते पगड़ी यानी रूमाल आहे।
जेको पहिरियां कोन हुयो ऐं कुझु ई सेकंडनि खां पोइ हिन जे मथे ते पगड़ी यानी रूमाल कीअं अची वियो। मिस्टेक नंबर 34, किस्त नंबर 47। दोस्तों हिन सीन में ही शख़्स हिननि सभिनि खे ॾिसी भॼी थो वञे, पर मूंखे इहा ख़बर नथी पवे त हीउ शख़्स हिननि जे साम्हूं एॾे खुले मैदान में आयो, पर हुननि हिन शख़्स खे ॾिठो छो न, जॾहिं त हीउ शख़्स हिननि सभिनि खे ॾिसी भॼी वियो। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में कमेंट बि ज़रूरु कंदा। दोस्तों यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेक खे पर्सनल न वठिजो। ऐं जेके बि दोस्त मुंहिंजे हिन हमलाणी टीवी चैनल ते नवां पिया अचनि, उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो, त जीअं हिन क़िस्म जा वधीक वीडिया बि तव्हां ॾिसी सघो। ऐं दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं पंहिंजे दोस्त कमर ज़मान हमलाणी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।